शामिल कुता कंदकोट खां कंदकोट शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिं जे नतीजे में दुकान ते वेठल सैबतुल्ला पठाण गोलियूं लॻण सबबि थरे ते क़तल थी वियो आहे, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन बाबति असां सां के न्यूज़ जो रिपोर्टर नज़ीर मीरानी मौजूदु आहे। जी नज़ीर, तफ़सील खां आगाह कजो। हाँ जी अब्दुल लतीफ़, मां जेको नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त कंदकोट भरिसां रसलदार रोड वटि ॿिनि मोटरसाइकिल नामालूम हथियारबंदनि कपिड़े जे दुकान ते फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में उते वेठल दुकानदार हज़मतुल्ला पठाण खे गोलियूं लॻण दौरान उहो फौत थी वियो, जॾहिं त ॿ माण्हू गुलखान पठाण ऐं मिठा खान पठाण ज़ख़्मी थी पिया। अहिड़ी वारदात जेको आहे त बाईपास ते बि जेको आहे पठाणनि कई वई, उते बि फायरिंग कई, उते जेको आहे मूसा खान पठाण खे ज़ख़्मी कयो। इहे मुख़्तलिफ़ जेके कंदकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वारदातियूं थियूं आहिनि ऐं जेको आहे फौत थी वियो आहे जेको आहे त हज़मतुल्ला पठाण खे उन पोस्टमार्टम करे उनखे संदसि वारसनि हवाले कयो वियो आहे। जंहिंखे ज़ख़्मी थी पिया आहिनि मिठा खान पठाण ऐं गुलखान पठाण मूसा खान पठाण खे उन्हनि खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस जेको आहे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। वाक़े जो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे। जी अब्दुल लतीफ़।